डहरकी वेझो खेंजू भरसां ॻोठ बेलोशर में घिटी टपण तां शर बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान थियल फायरिंग में हिकु नौजवान हयाती विञाए वेठो। ॿुधायो पियो वञे मुबारक शर ऐं मौलानो शर जे ॿिनि धुरनि विच में मामूली ॻाल्हि तां तकरार वधी वियो, जेको झेड़े जी सूरत अख़्तियार करे वियो। झेड़े दौरान थियल फायरिंग में नौजवान राशिद शर पुट राणो शर खे गोली लॻी, जंहिं सबबि हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे फौरी तौर सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो पए। ज़ख़्मी राशिद शर ज़ख़्मनि जा सूर न सांदे रस्ते में ई दमधणी हवाले कयो। वाक़े बाद मक़तूल नौजवान जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मामूली ॻाल्हि तां संदन नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं इंसाफ़ मिली सघे। होॾां पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। कैमरामैन टीम सां गॾु डहरकी खेंजू।